हिन वक़्तु असां हिते वाटर सप्लाई ते मौजूदु आहियूं झोल शहर में। तव्हां हीउ ॾिसो, हीउ मज़दूर डे जेको आहे हीउ मल्हाए रहिया आहिनि ऐं उन हूंदे बि हीउ कमकार जारी आहे। हाणे असीं जेको आहे हिन मज़दूर भाइरनि खां पुछंदासूं त भई अॼु तव्हांजो डे हुयो, तव्हां उहो छो कोन मल्हायो? हीउ तव्हांखे पंहिंजी ज़ुबानी पाण ॿुधाईंदा। जी साईं। बाबा असांजो हाणे डे त वाक़ई आहे जी, ख़ुशी जो ॾींहुं आहे जी। बाक़ी असां न कंदासीं त असांजो चुल्हो कोन भरंदो, जी, असांजो हथु हलंदो त असांजो वात हलंदो। जी, मसइलो इहो आहे त असां नंढड़ा बच्चा आहिनि, जी, असां पंधु करे अचूं पिया, राति जो जे रसूं था अचे, शाम जो पंधु करे पिया वञूं। जी। मसइलो आहे त असां को दाद फरियाद आहे कोन। जी, माना तव्हांजो का बि यूनियन कान्हे की को बि तव्हांजो सार लहंदड़ कोन्हे की हिकिड़ो हूंदो आहे? यूनियन हूंदी आहे न, यूनियन हूंदी आहे। मज़ूरी जो इज़त ई न आहे। ऐं चवां थो त हीउ चवां थो त बुख में था हलूं, ज़ोरी पिया हलायूं, पाण खे जेको हलायूं। तव्हांजी छा तारीख़ आहे हिन वक़्तु? असांजो इहो 700 रुपया आहे। माना हीउ हेॾो हीउ माना वर्ल्ड बैंक सर, हीउ जेको आहे वर्ल्ड बैंक ऐं हुकूमत ऐं हीउ टाउन सां लाॻापियल जेको आहे हिन जो कमु हली रहियो आहे त घटि में घटि हिननि जी मज़दूरी जेको आहे 1500 रुपया हुअणु घुरिजे। मानी ॾींदा न मानी पंहिंजो घरां ॿधे ईंदा, माना मानी बि पंहिंजे घरां ॿधे ईंदा आहिनि ऐं हुन खां पोइ जेको आहे 700 रुपया हिननि खे मज़दूरी ॾिनी वञे पई त केॾो न नाइंसाफ़ी आहे। जंहिं जॻह ते 1500 प्लस में मानी हिननि खे ॾियणी आहे, छो त सुबुह खां वठी शाम जो काएं बजे ताईं कमु कंदा आहियो? केॾीमहिल 7 बि थींदा आहिनि, 6:30 बि थींदा आहिनि। माना एतिरो सारो हिन खां कमु वरितो वञे पियो, सुबुह जो 7 बजे खां वठी वरी शाम जो 7 बजे ताईं हिननि खां कमु वरितो वञे पियो। गवर्नमेंट जो कमु आहे उहो बि हिननि सां नाइंसाफ़ी थी रही आहे, जेको हिननि खे 1500 जे हिसाब सां उते वरिती वञे पई, ठेकेदार जेको आहे हुननि खां वठे पियो, हिननि खे 700 रुपया। माना अधु जो अधु जेको आहे वॾे पेट वारा माल हड़प कयो वञनि। नाम मज़दूर का है और पेट अमीर का है। जी नाज़रीन, सर तव्हां छा चवंदो हिन बारे में? न ॾिसो न, हीउ वर्ल्ड बैंक जो सर, हीउ वर्ल्ड बैंक जो ठीकु आहे, वर्ल्ड बैंक ऐं प्लस गवर्नमेंट सिंध हुकूमत जो ठीकु आहे ऐं टाउन कमेटी हिन सां गॾु माना शामिल आहे तव्हां सां, ठीकु आहे। हाणे हिननि जी मज़दूरी जेको आहे 1500 रुपया आहे। तव्हां हाणे हिननि जो चवण जो मक़सदु इहो आहे असांखे 700 रुपया ॾिना वञनि, ठीकु। हाणे जमादार तव्हां ई आहियो, तव्हां कहिड़े हिसाब सां 700 रुपया ॾियो? 700 रुपया किथां वञनि? माना तव्हां सिर्फ़ु यानी हल्का फुल्का जमादार आहियो, अञा विचा ॿिया आहिनि, माना वॾे पेट वारा ॿिया आहिनि। त ईअं चओ न त बाबा आऊं बि मज़दूर आहियां, त माना तूं हुनजी निगरानी पियो करीं दादा, हीउ एतिरो मसालो मलाइणो आहे, एतिरो हीअं करिणो आहे। जी नाज़रीन, त जीअं हिन वक़्तु तव्हां अखियुनि सां ॾिसी रहिया आहियो, हीउ मज़दूर डे आहे। भई मज़दूर डे न आहे, पर हीउ हिकिड़ो ऑफिसर डे आहे। जेके बि ऑफिसर आहिनि, जीअं इहे हॉस्पिटलियूं आहिनि, थाणा आहिनि, या जेको बि असांजो एमरजेंसी सिस्टम आहे, उहो पंहिंजे लाइ हुननि हिकिड़ो मख़सूस डे करे छॾियो आहे, जेके आम मोकल करे छॾी आहे त जीअं हू वञी पिकनिक कनि, वञी पंहिंजे ॿारनि खे घुमाइनि फिराइनि, आरामी हू आहिनि। जंहिंजे नाले ते हीउ डे मल्हायो पियो वञे, हिननि जी हीअ हालति तव्हांखे असीं ॾेखारे सघूं था त हीअ वीचारा पंहिंजो कमकार में जारी आहिनि।